अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। दादू खां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। रिपोर्टर असगर खान मल्हाह जी दादू ज़िले के खैरपुर नाथन शाह तालुक़े के ज़मींदार ज़ाहिद हुसैन भुट्ट जो कुछ अरसो अॻु पंहिंजे फ़िएट ट्रैक्टर की चोरी जो केस पीएस खैरपुर नाथन शाह पुलिस स्टेशन ते दाख़िल करायो हुयो, जेको एसएसपी इरफान अली समो जे हुकुमनि ते खैरपुर नाथन शाह पुलिस स्टेशन ते मुक़रर थियल इंस्पेक्टर अली अकबर चना पंहिंजी टीम सां गॾिजी मुख़्तलिफ़ हंधनि ते ऑपरेशन कयो। नतीजे में चोरी थियल फ़िएट ट्रैक्टर रिकवर करे वरितो आहे, जेको संदसि मालिक ज़मींदार ज़ाहिद हुसैन भुट्ट जे हवाले कयो। ज़मींदार ज़ाहिद हुसैन भुट्ट ख़ुशीअ में इंस्पेक्टर अली अकबर चना समेत पुलिस एहलकारनि खे हार पाराए ख़ुशीअ जो इज़हार कयो।